बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आवाज़गार दोस्तों, मौसमियात जी तब्दीली जे हवाले सां जेकी असां ॻाल्हियूं कंदा आहियूं उन्हनि में पंहिंजा राया ज़रूरु शेयर कंदा कयो। त ही मौसमियात जी तब्दीली पूरी दुनिया जे लाइ, ख़ासि तौर ते पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो वॾो इशू आहे, जंहिंमें असांजे फूड क्राइसिस जा मसइला, उन खां अलावा असांजे जेको आहे एग्रीकल्चर, ह्यूमन लाइफ या असांजे जेके लाइफ स्टॉक जा जानवर उन तमामु घणो सफ़र था कनि, तमामु घणो नुक़सानु थो थिए। पूरी दुनिया में तमामु घणी मैनेजमेंट इन ते कमुकार हले पियो। पाकिस्तान में बि कुझु इदारा कमु करनि पिया, पर इन ते अञा तमामु घणी कोशिशि ऐं महिनत करण जी ज़रूरत आहे। हीउ अंब जो वणु आहे, हिन में तव्हां ॾिसो था त हिन जी टिप जेका सड़े पई थी, त हिन टिप सड़न जा काफ़ी सारियूं वजूहात थी सघनि थियूं। तमामु वधीक पाणी ॾियण सां बि जेको आहे सर्दी में असांजे ॿूटे ते स्ट्रेस या मतिलबु असांजे असरअंदाज़ थी सघनि था। पाणी तमामु घटि ॾियण सां या फर्टिलाइज़र न्यूट्रिएंट्स जेके हूंदा आहिनि उहे तमामु घटि ॾियण जे करे, मिसाल ज़िंक आहे, बोरान आहे या पोटाशियम आहे, इहे शयूं ॾियण जे करे हिननि जी ही टिप बर्न आउट थी सघे थी। ठीकु आहे, बर्न थींदी आहे। उन खां अलावा हिननि ते फंगल ऐं बैक्टीरियल डिज़ीज़, बैक्टीरिया जा फंगस, माना इहे वायरल डिज़ीज़ तमामु घणो अटैक कंदियूं आहिनि। उन हिसाब सां तव्हां कोशिशि कंदा कयो असांजे ॿूटे ते, मिसाल जेकॾहिं मौसमु तमामु घणो थधो आहे त उन जा बि असरात थी था सघनि। कुझु डिज़ीज़, कुझु बीमारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मौसमु थधी हुअण जे करे असांजे ॿूटनि ते या इंसाननि ते असरअंदाज़ थींदियूं आहिनि। कुझु बीमारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके माना गर्मी में असांजे ॿूटनि ते या फसलनि ते लॻंदियूं आहिनि। इन जे करे छा कयो, प्रॉपर मैनेजमेंट कंदा कयो। मिसाल जेकॾहिं तव्हां ॾिसो था ही टारी आहे, ही मतिलबु पासो हिकिड़ो सॼो ख़तमु थी थो वञे, या असांजा नवां जेके पन आहिनि इहे तव्हां ॾिसो था त इहे बिल्कुलु सेफ़ आहिनि। नवां पन जेकॾहिं मथां ही तव्हां ॾिसंदो त इहे बिल्कुलु सेफ़ आहिनि, ऐं पुराणनि पननि ते जेको आहे आस्ते आस्ते इहे शयूं इफेक्ट कनि पियूं। त ॿूटे खे कवर कंदा कयो, मिसाल मल्चिंग जंहिंखे पाण चऊं, या मिसाल ईअं खणी चऊं त पलाल आहे, नंढो ॿूटो आहे, हीउ परियां जेको बीठो आहे ॿूटो, नंढे ॿूटे खे असां ढके छॾींदासीं ऐं असां कोशिशि कंदासीं उनखे सर्दी खां बचाईंदासीं ऐं उन जी न्यूट्रिएंट मैनेजमेंट सही कंदासीं। हिन खे जेकॾहिं असां बोरान, ज़िंक, मैग्नीशियम, पोटाश, ऐं फास्फोरस, सल्फर, इहे शयूं असां जेकॾहिं पाण में मुनासिबु मिक़दार में ॾींदासीं त इहो छा कंदो, ॿूटो तंदुरुस्तु हूंदो। तंदुरुस्तु ॿूटो असांजो बीमारियुनि जे ख़िलाफ़ु क़ुव्वत मुदाबिक़त रखंदो। हेल्दी ॿूटो जेको हूंदो उनखे बीमारियूं घणो इफेक्ट कोन कंदियूं। त कोशिशि कंदा कयो अंबनि जा वण जेके आहिनि, अंबनि जा बाग़ जेके हूंदा आहिनि, उन्हनि जी मैनेजमेंट प्रॉपर तरीक़े सां कयो। तव्हां जेकॾहिं अहिड़ो तरीक़े करायो, तव्हां स्प्रे हिननि जा करे सघो था। इन्हनि शयुनि जा स्प्रे करण सां बि असांजे ॿूटे खे माना जेको आहे घणो फ़ाइदो थींदो आहे। कोशिशि करे हाई डोज़िस न ॾियो न्यूट्रिएंट्स जा, या के मतिलबु तव्हां कयो था फंजीसाइड का स्प्रे कयो था, उन्हनि जा बि हाई डोज़िस न ॾियो। कणिक जे फसल ते काफ़ी आबादगारनि जेको आहे फंजीसाइड जा हाई डोज़िस करे उन्हनि ॿूटनि ते मतिलबु पंहिंजा ईअं सम्झो फसलनि जा एकड़नि जा एकड़, जरेबनि जा जरेब साड़े छॾिया आहिनि। हिकिड़ी नंढड़ी मालूमात हुई। तव्हां कोशिशि कयो असांखे ॿुधायो त तव्हांजी हिन जे बारे में छा सजेशन आहे, अंब जे वण जे बारे में जेका हीअ कंडीशन बीहे थी। छाकाणि त असांखे हर क़िस्म जी ॼाण कोन हूंदी आहे। काफ़ी असांजा आबादगार आहिनि जेके तमामु घणी नॉलेज रखनि था, तमामु घणो इन शयुनि जे बारे में इल्मु रखंदा आहिनि। असांखे बि ॿुधाईंदो, कमेंट में लिखंदो, त तव्हांजी वॾी महिरबानी हूंदी। असांखे तव्हां मां सिखण जो मौक़ो मिलंदो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक्यू।